ज़ेन अकेडमी में तव्हांखे भली कार चवंदासीं। अॼु असांजो जेको लेक्चर है वो स्ट्रक्चर ऑफ नोज़ ते यानी नक जी बनावट। बेसिकली नक जी जेका कमु हूंदो आहे नक जो उहो छा हूंदो आहे, असांखे स्मेल धप ख़ुशबू वग़ैरह जेका आहे उनजे सूंघण जी जेका क़ुवत है उहा असांजे नक खे हूंदी आहे। अच्छा, नक जो जेको स्ट्रक्चर हूंदो आहे तव्हांखे जे ठाहे ॾेखारियां त कुझु हिन टाइप जो ठहियलु हूंदो आहे। ठीकु आहे, त नक जो जेको ही मथां जो स्ट्रक्चर हूंदो आहे हिते इहो हूंदो आहे बोन ते मुश्तमिल, यानी जेको सख़्तु हॾो हूंदो आहे उन ते मुश्तमिल हूंदो आहे। उन खां बाद में जेको हिते हिन जॻह ते जेको हे जेका हूंदा आहिनि, हिते हिकिड़ो हिन जॻह ते हॾो हूंदो आहे, हिकिड़ो हिन जॻह ते हॾो हूंदो आहे। ठीकु आहे, त इन्हनि हॾनि खे असां चवंदा आहियूं कार्टिलेज। असां चवंदा आहियूं इन्हनि खे कार्टिलेजिस यानी नरम हॾा, यानी नरम हॾा। अच्छा, उन खां बाद में नक जो जेको हिते हॉल हूंदो आहे, हिते हॉल हूंदो आहे, हिकिड़ो हिते हॉल हूंदो आहे, हिकिड़ो हिते हॉल हूंदो आहे। ठीकु आहे, इन्हनि ॿिन्ही खे ॿई जेका हॉल आहिनि इन्हनि खे असां चवंदा आहियूं नॉस्ट्रिल्स। छा असां चवंदा आहियूं बाबा? इन्हनि खे नॉस्ट्रिल्स। असांजो वीडियो थोरो जेको आहे पॉज थी वियो, उनजे लाइ माज़रत। असां पढ़ियोसीं पिए नक जी बनावट जे बारे में। अच्छा, हिन जॻह ते जेको हूंदो आहे उनखे असां बोन चवंदा आहियूं, ऐं हिन जॻह ते ॿ नरम हॾा हूंदा आहिनि जिनखे असां कार्टिलेजिस चवंदा आहियूं। अच्छा, ॿियो असांजे ॾिसो नक हूंदो आहे, नक जे विच में हीअं बॉर्डर ठहियलु हूंदो आहे, हिन साइड खां हिते बि हॉल हूंदो आहे, हिन साइड खां हिते बि हॉल हूंदो आहे। ठीकु आहे, जेके नक जो नॉस्ट्रिल्स मूं तव्हांखे ॿुधायो हिनखे नॉस्ट्रिल्स चइबो आहे। त जेको विच वारो जेको बॉर्डर हूंदो आहे, ठीकु आहे, थिन वाल हूंदो आहे, जेको सनी जेका भित जहिड़ी ठहियलु हूंदी आहे, इन खे असां चवंदा आहियूं सेप्टम। छा चवंदा आहियूं? सेप्टम, नेज़ल सेप्टम चवंदा आहियूं। ठीकु आहे। अच्छा, हुन खां बाद में असां जॾहिं नक जे अंदरि स्ट्रक्चर खे ॾिसंदासीं त जेके होल आहिनि इन्हनि जे अंदरि नंढा नंढा सन्हा सन्हा वार थींदा आहिनि। अच्छा, उन वारनि जो छा कमु हूंदो आहे त उहे वार जेका बि डस्ट मिटी वग़ैरह आहिनि उहा जंहिंमहिल नक में अंदरि दाख़िल थींदी आहे त उहे वार उनखे उते ई रोके छॾींदा आहिनि। ठीकु आहे। अच्छा, हुन खां बाद में जेको चमड़ी हूंदी आहे उते कुझु अहिड़ा स्ट्रक्चर ॿ टे ठहियल हूंदा आहिनि जेके हिननि होलनि जे अंदरि हूंदा आहिनि। उन्हनि जो कमु छा हूंदो आहे? उहे म्यूकस खे जेको आहे जनरेट कंदा आहिनि, म्यूकस खे जनरेट कंदा आहिनि। ठीकु आहे। अच्छा, म्यूकस जेको हूंदो आहे असांजे नक में हिकिड़ो नरम टाइप जो थींदो आहे। ठीकु आहे, जेको आम तरह सां जॾहिं असांखे ज़ुकाम लॻंदो आहे त अक्सर करे जाम निकिरंदो आहे। ठीकु आहे। अच्छा, उहो जनरेट थियण जो मक़सदु नक में इहो आहे त उन सां जेको असां हवा मां ऑक्सीजन खणंदा आहियूं उन ऑक्सीजन खे छा कंदो आहे? ह्यूमिडिफाई कंदो आहे, यानी उनखे वार्म कंदो आहे, यानी उनखे थोरो गर्म कंदो आहे, साफ़ कंदो आहे। ठीकु आहे, त जीअं उनखे सुठी ऐं साफ़ जेका आहे ऑक्सीजन उहा हासिल थिए ऐं उनखे छा कंदो आहे जो अंदरि फिफड़नि ॾांहुं मोकिले सघे। ठीकु आहे। अच्छा, जेके टे हॾा जेके मुश्तमिल हूंदा आहिनि उन्हनि जो कमु छा हूंदो आहे? हिकु त मूं तव्हांखे ॿुधायो त म्यूकस जनरेट कंदा आहिनि, ॿियो त जेका ऑक्सीजन असां खणंदा आहियूं उनखे छा कंदा आहिनि? आस्तगी सां जेको रोके ऐं उनखे गरम करे थोरो ऐं साफ़ करे मिटी वग़ैरह धूड़ वग़ैरह खां पोइ उनखे अंदरि फिफड़नि ॾांहुं जेको आहे मोकिलींदा आहिनि। उनजी स्पीड खे घटि करण जो बि कमु इन्हनि हॾनि में मुश्तमिल हूंदो आहे, इन्हनि हॾनि ते इहा शइ मुश्तमिल हूंदी आहे। ठीकु आहे, इन्हनि हॾनि जो इहो बि कमु हूंदो आहे। ठीकु आहे। अच्छा, उन खां बाद में असांजो जेको नक आहे उन में नक जे मथे पासां जेके तव्हांखे स्ट्रक्चर ठाहे ॾेखारियां, मिसाल जी ॻाल्हि था करियूं, हीअं असांजो नक ठहियलु हूंदो आहे, हीअ असांजो वात आहे। ठीकु आहे, हीअ असांजो नक थी वियो त नक जे हिते बिल्कुलु हिते टॉप ते, ठीकु आहे, यानी हिते असांजो अखियूं हूंदियूं आहिनि, हिते अखियूं हूंदियूं आहिनि, हिते नक जी हिते दंग थिए थो, हिते हिन जॻह ते हीअं, हिते हिन जॻह ते हिते नंढड़े क़िस्म जा हिकिड़ा अल्फैक्टरी बल्ब हूंदा आहिनि, हिनखे चइबो आहे अल्फैक्टरी बल्ब या इन्हनि खे अल्फैक्टरी रिसेप्टर्स चयो वेंदो आहे। इन्हनि जो छा कमु हूंदो आहे त जेको बि असां स्मेल कंदा आहियूं, यानी जेका बि शइ असांजे नक में असां स्मेल करे सघंदा आहियूं उहो उनखे डिटेक्ट करणु ऐं उन्हनि खे डिटेक्ट करण खां बाद में असांखे ॿुधाईंदा त हीअ धप आहे, हीअ ख़ुशबू आहे, या का बि अहिड़ी जेका बि कहिड़े बि क़िस्म जी धप ख़ुशबू या कुझु बि हूंदी त उहा असांखे नक वारा हिन जॻह ते अल्फैक्टरी बल्ब जेके आहिनि उहे ॿुधाईंदा आहिनि। ऐं उन खां बाद में डिटेक्ट करण खां बाद में उनखे वरी छा कंदा आहिनि? दिमाग़ ॾांहुं खणी वेंदा आहिनि, यानी दिमाग़ खे ॿुधाईंदा त बाबा हीअ जेका शइ आहे हिन जो कनेक्शन डायरेक्टली किथे हूंदो आहे? ब्रेन सां हूंदो आहे। त जीअं ॿुधाईंदा ब्रेन खे त हीअ जेका बि असां सूंघियूं पिया या ख़ुशबू आहे या धप आहे उनजे बारे में जेको आहे उहो बि इहे नक जा अल्फैक्टरी बल्ब जेके आहिनि ॿुधाईंदा आहिनि।